उन चयो त मूं ते गौसे आज़म जो कदम कोने तुझे मुझे मुर्शिद पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के खबर पई अल्लाह जा कामिल वली है मेहरबान हुंदान पर जद खुदा जे तरफा गौसे आजम के हुक्म थियो ओ अब्दुल कादिर जीलानी तू ऐलान कर पान फरमाइंदा मां पंहिंजे तरफा ऐलान कोन कयो खुदा मुखे चयो त ऐलान कर उन सनान जंहिंजा हज़ारे मुरीद लखे माण्हू गुलाम हुया उन चयो त मूं ते गौसे आजम बाचा पीर जो कदम न आहे जॾहिं चई साईं खे ख़बर पई पाण फरमायो मुंहिंजो कदम वलीअ जे मथां जे ही वली न आहे मुंहिंजो न आहे त भला सूअर जो कदम हुजेसि अल्लाह जे वली जा लफ़्ज़ निकिता अल्लामा रूमी छा थो चवे फरमाए तो गुफ्तगे अल्लाह बुवत गरचे अज हल्कू में अब्दुल्ला बुवत वली जो गुफ्तो निकरी सैफुल लिसान बादशाह पीर सनान मुरीदन सां गॾियो पियो अचे बैतुल मक़दस ॾे दुआ कयो हींअर फ़लस्तीन में ज़ुल्म पियो हले अल्लाह ताला मुसलमाननि जी मदद करे असांजा ॾोह आहिनि असांजूं ग़लतियूं आहिनि असां अमल छॾे ॾिनो क़ुरान छॾे ॾिनोसीं असांजूं दुआऊं क़बूल नथियूं थियनि पर अल्लाह खां वरी बि इल्तिजा आहे त मौला तुंहिंजे महबूब जा उम्मती हल करम करीर ओ सनान फ़लस्तीन ॾे बैतुल मुक़द्दस ॾे अल्लाह जे दर जे अंदर इबादत करण लाइ पियो अचे लखे मुरीद गॾहन रस्ते में ईंदे ईंदे हिकड़ी माड़ीअ जे मथां हिकड़ी गैर मुस्लिम औरत ते नज़र पियस नज़र पवण जी देर हुई हिन जी अख जो माईअ जे अख सां मिली वई ए अख आहे जेका ज़िना कराईंदी आहे इहा अख आहे जेका बुराईअ ॾे वठी वेंदी आहे इहा अख आहे जेका हलाल हराम जी तमीज़ कसींदी आहे इहा अख आहे जंहिंमें हया हुजे त ठीकु आहे हज़रत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तो अख उहे ईदार जंहिंसां पसी प्रिय के बेडे की निहार सजण रिसारा घणो पर इन न्याणियुनि ॾे ॾिसो बदनज़रीअ जे करे गुनाह में माण्हू हलियो वेंदो आहे पंहिंजी न्याणीअ ॾे केरु सिर ख़ैरत अचे चिड़ अचे ऐं परायूं न्याणियूं लॻनि त अखियूं विझो ज़ोरीअ पियो मुस्लमान ॾिसे इहो हया वारो मुस्लमान बेटा ऐसा जो तुम न अखियूं उहे ई धार जैसा पसी प्रिय के बेडे की निहार सजन रिसारा घणम माईअ ते नज़र पियस माईअ जी हिन ते नज़र पई आशिक थी पिया हिक ॿिए ते आशिक कोन थिया असल में बादशाह पीर जी दुआ पई फिटाएसि जेका खिलाफ साईं दुआ कई पिट हयोसि हाणे वेही रहियो मुरीद उन्हनि मुरीदनि में वली बि हुआ नेक बि हुआ निमाज़ी बि हुआ उन्हनि ॾिठो असांजे पीर साहब जा कम लही विया आहिनि कई मुरीद छॾे विया हिकड़ो मुरीद जेको शेख फरीदुद्दीन अत्तार जंहिंजो किताब फारसी में पंगनामो पढ़ाइबो आहे इहो बि शेख सनान जो मुरीद हो उन चयो भला कहिड़ो बा
मुझो मुर्शिदा इंसान गलती थी वही मन वरी पवे वापस अचे। हेरे तवज्जो करियो, उन औरत की बीमारी इश्क जी जो लगी बेहोश थी किरियो पवे। पी हकीम घुराया, डॉक्टर घुराया, इलाज जे ला तबीब घुराया। हिकड़े माहिर हकीम चयो साईं तहां जे छोकरीअ खे बी का बीमारी काने का बिरह जी बीमारी तस, इन जो इलाज न जे आशिक जे ज़रिए थींदो। सनान जे नाले थी चवे, सनान खे घुरायो इन जे पी। बाबा हीअ मुंहिंजी छोकरी तोखे पसंद थी करे, साईं मां पसंद थो कयां। साईं तूं मुस्लमान आहीं, हीअ मुंहिंजी छोकरी गैर मुस्लिम आहे, जोड़ ठहे ई कोन थो। भला तूं गैर मुस्लिम थींदे असांजा कुछ शर्त तोखे मञणा पवंदा, जे तो मां शर्तन मञण जे लाइ तैयार आहियां। असांजी जी रस्म जॾहिं असां वटि के रिश्तो वठण ईंदो आहे त किचीअ ते सुअर खणी ईंदो। तूं भला सुअर खणी अच, जे तूं मां सुअर खणी अचण जे लाइ तैयार आहियां। गिचीअ जे मथां सुअर खणी आयो, लफ़्ज़ जो निकिता न सुणे दस्तगीर जा। सुअर खणी पहुतो जीअं अञा ॿियो शर्त, जॾहिं शादी थींदी उन टेम ते तोखे शराब पीअणो पवंदो। चए थो मां शराब पीअण लाइ तैयार आहियां। शादी पई थी, शराब अॻियां पियो आहे। फरीदुद्दीन खे पंहिंजे मुर्शिद खे ॾिसी अखियुनि में लुड़क पिया अचनि। हेॾो असांजो पीर, हेॾी मुरीदी, हेॾा ख़ातिम, हेॾा हिन जा दीवाना, हेॾा हिन जा परवाना। अचानक छा थी वियुसि, वरी दिल में ख़्याल आयुसि, लॻे थो कि अल्लाह जे कामिल वलीअ जी दुआ ख़िलाफ़ वई आहे। सोच टकरायसि, भला हेॾे होॾे न अञा शराब में हथ थो विझे त उन फरीदुद्दीन जे अखियुनि में लुड़काया। रोई थो चे पीर मुंहिंजा बादशाह जिलानी जलील, तातिला दरगाह जा खावंद जा खलील, हसनी आहियां बाहर भी न वसील। ताता मुझे दिल के दे दिलासा दलील, जिल्लत कयुस जलील, रस बादशाह बगदाद जा। मीरा शाह मदद कर। थकजी पिया मूंखे लॻे थो हाणे तव्हांखे छा कजे। साईं जो अञा ॿियो बि ख़तीब आणियो आहे, जमायत तव्हां हींअर थकजो था, ॿियनि मौलुनि खे मौक़ो किथां ॾींदो। फरमाए थो मीरा शाह मदद कर, तां सुणी दादी। फरीदुद्दीन रोई, ये असांजो मुर्शिद साईं तपा तबाह थी वियो, शराब में हथ विझी। मीरा शाह मदद कर। वलीअनि जे दुश्मननि खे ख़बर अथव सज़ा मिलंदी आहे। घणा माण्हू असांखे चवंदा आहिनि वलीअ जे दुश्मन खे सज़ा मिले, ॾिसो त माशाल्लाह टाए टिटड़ लॻा पिया आहिनि, घुमनि पिया फिरनि पिया, मानियूं गाॾियूं ख़ुशियूं फलाणो। मां चयो सज़ाऊं त ज़ाहिरी घणनि खे मिलियूं, पर जेको वली जो दुश्मन हूंदो, अॻिलो वली हुजे, उनखे वॾी सज़ा इहा मिलंदी त गुनाह में मुब्तला थी। ज़ाहिर में निमाज़ी हुजे, अंदर में ख़राबी ज़रूर हूंदसि, तो ख़ुदा जे वलीअ सां पिटायो अथसि। चए थो मीरा शाह मदद कर, तां सुणी दादी। आई अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी, बादशाह बगदादी कर कमार मुरीद ते। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। सॾ जो कई पाण बगदाद में वुज़ू पिया फरमाए। ये वुज़ू कंदे कंदे पंहिंजे हथ में पाणीअ जी लप खणी हीअ जो सट हयूं, है पाए पांद इचीअ में जे पे अचल अब गुण ऐं बकचायूं ढकण थी ढक जल तोड़े लख हुजल तब मफ़ियूं ॾिजल में भिरा।
इन जो सट है मुंह के जो ये पानी लगुस होश अची विस शराब जा गिलास उछलियई परे कई रिड़ियूं करे दाहूं करे भगो हाय मां तबाह थी विस गर्क थी विस ही मूसा छा थियो फरीदुद्दीन चयो मुर्शिद भला पीर केड़े थो वनी के थो पीर मुजा बादशाह जिलानी जनाब मूसा खौसन खारजी से थया खर खराब सुनी स्वाली सडना अजी गौस गुलाब समतानी शिताब कर कमार मुरीद ते सुभान वठी भगो बगदाद पान के टंगू टाली करे खड़ी आयो साईं जो वठी जो अंदर वठी जो अखिण में रुकत साहिब जादो सुपरीम सुभान अल्लाह जो एक दाने के ता बुधाए अगे न सुमरन के कोई शाबाश आज सुभान अल्लाह हणी मुझे हौसलो वधाई फरमाए तो तू साहिब जादो सुपरी आउन सोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाजिर साईं मुता मेहर नजर प्रीम लाहिज पाहिजी वलियन जे दरबार में आयो गौसे आजम फरमायो घबरान असी सखी असा जा वड्डा सखी सखन जी औलाद अजड़ तो जो कमा विलायत खस जी वही हुई वापस माथो वराए जी वापस वराए नहीं यह मंजिल यो मकाम यह इज्जत यो शर्फ यह तज़ीम खुदा जे कामिल वलियन के किए मिली उन पैजी जिंदगी असा तो वागुर गिलाउन में कारन में किन में पुरान में शराब नोशन में गफलत में ओ मुसलमानों इन वलियन पे जी जिंदगी नमाज में गुजारिया रोजे में गुजारिया अल्लाह जे इबादत इताअत में गुजारिया असीब अज फकीरन जे दरगाह ते अहद कर ता खुदा जो कसम हारे जिंदगी पुरान में किन में गुनाह में